गुज़रे, इहो ई परमात्मा खां घुरूं। त ध्यान की करे विभूत, साहिब चवनि था ध्यान जी बभूती मखियो। जोगिन खे चवनि था मां जेका बभूती मखी आहे न उहा आहे ध्यान जी। बसि ध्यान, छो त ध्यान में दुख सुख स्पर्श कोन कंदो आहे। ध्यान मतिलबु वर्तमान में जीअं जेको कमु कयूं था उन में ध्यान। रोटी ठाहींदा हुजो त रोटीअ में ध्यान, कंहिंसां विढ़ंदा हुजो न प्रयोग करे ॾिसिजो, थोरो ध्यानु ॾेई करे विढ़िजो कि मां छा थी ॻाल्हायां। तव्हां विढ़ी कोन सघंदा, छो त पाण खे कंट्रोल थी वेंदव कि मां कीअं थी चई सघां। माण्हू बेहोशीअ में त विढ़ंदो आहे, बेहोशीअ में ई त निंदा कंदो आहे, बेहोशीअ में ई स्वार्थ रखी ईर्ष्या ऐं पराई पचर कंदो आहे। असां कुझु बि कयूं थोरो ध्यानु रखूं, ऐं कॾहिं कॾहिं ध्यानु चुकिजी वेंदो त वरी उहा क्रिया वरी रिपीट कयूं। इहो अभ्यास गौतम बुद्ध कंदो हो। वो हर कम ध्यान सां वर्तमान में जी करे, सुखी त उहो ई आहे जेको वर्तमान में पियो थो जिए। कंहिंसां ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे मान लो गौतम बुद्ध जो हथ कन ते हलियो वियो, मख वेठी, ऐं असां छा कंदा आहियूं, मख हटाइसीं पर ध्यान सां न, ॻाल्हियुनि में ध्यानु, ऐं ॻाल्हियुनि में बि ध्यानु कोन्हे, ध्यानु त कुझु ॿियो पियो थो दिमाग़ में हले। त कॾहिं असां हथ सां मख हटाइसीं, असांजो ध्यानु किथे हूंदो आहे। पर गौतम बुद्ध जो एतिरो बि ध्यानु रहंदो हो, हींअर मां मख हटाए रहियो आहियां, ऐं कंहिं ॾींहुं भुलिजी वञे चुकिजी वञे त छा कंदो हो, हाणे मख आहे कोन पर उहा क्रिया वरी दोहराईंदो हो। त शिष्य पुछंदा हुआसीं तव्हां छा था कयो, मख त आहे कोन, हाणे कंहिंखे था हटायो। त चवंदो हो पहिरीं भुलिजी वियुमि न, इन करे वरी हींअर ध्यान सां हथ थो हटायां। इहा ध्यान सां रहण जी क्रिया अगरि असांखे अची वञे त सभु कुझु थी वेंदो, ध्यानु बि अची वेंदो, ज्ञान बि अची वेंदो, होश बि। असां उन अवस्था में पहुची वेंदासीं जंहिंजे लाइ असां जनमु वरितो आहे। असां होश में जागरूक थी वेंदासीं। त हिते सत्संग खे विराम था ॾियूं, वरी परीहं मिलूं था। विस्पति समय थी वियो न।